अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असां तव्हांखे ॾेखारण वञी रहिया आहियूं गोड़ी मंदिर, जेको थरपरकर ज़िले में आहे। लंगर परकर टाउन कमेटीअ खां तक़रीबन 80 किलोमीटर पोइ ते गोड़ी मंदिर वाकई थर में आहे। असां घुमण पिया आया आहियूं। हे मुंहिंजो आकाश जान दोस्त अली शेर दर्स। हीअ त हेॾां ॾिसी रहिया हो, इहे मूर्तियूं आहिनि जेके तंहिं टाइम जूं कारीगरनि हिते ठाहियूं आहिनि अहिड़ी पंहिंजी कारीगरीअ सां। सो तमामु बहितरीनु लाजवाब, जेके अॼु ताईं वञा उन हालत में आहिनि। बहरहाल हाणे तव्हांखे अंदरि जो मंदर जो हिसो ॾेखारे रहिया आहियूं। हीअ मंदर जा जेके बि कोना आहिनि, हिननि में मुख़्तलिफ़ जेको आहे सो मूर्ति रखियल आहिनि हुयूं, जेके हिन वक़्त त न आहिनि। बहरहाल तव्हां तंहिं टाइम जे कारीगरनि जी कारीगरी ॾिसी सघो था। फ़ोटोग्राफर जेके जिन्हनि जे हिसाब सां ईंदा हुया, कहिड़े बि ॻाल्हि तंहिं टाइम जे रवाज मुताबिक़ तव्हां हीअ ॾिसी सघो था। हाणे तव्हांखे वरी ॿियो हिकिड़ो अंदरि आहे, इन जे हिकिड़ो इन जो यानी कि ॿियो हिसो आहे। उन में हीअ जेके खाना तव्हां ॾिसी रहिया हो, इन जाइ ते उन टाइम जूं मूर्तियूं ते टाइम पियल हुयूं। हींअर त ख़बर न आहे या उहो ज़बून थी वियूं या के चोरी थी वियूं हलियूं। हाणे हीअ त मेन जेका मूर्ति हूंदी आहे तुंहिंजी उतो जा, हींअर त हिन वक़्तु फ़ोटू पिया आहिनि। बहरहाल हिते मेन मूर्ति जेका हुई गिरधन देव जी, उहा हिते हूंदी हुई। जो तव्हांखे ॿाहिरियों हिसो ॾेखारियो, हाणे हीअ जेको तव्हां ॾिसी रहियो था आहियो, हिते बि तंहिं टाइम मूर्तियूं पल हुयूं। हे हिन टाइम त हिते ज़बून हालत में हीअ भॼी चुको आहे कुझु अधु मंदरु। हिन जी जेको आहे सो क़वाब सार सद न लथी वई आहे। हिन टाइम हे सम्झ खंडर जो ॾेई रहियो आहे। जी अचो त ॿिए पासे हलूं। हे तव्हां ॾिसी रहिया आहियो, सफ़ा ज़बून हाल में आहे मंदरु। ही सफ़ा खंडर कंहिं खंडर जो ॾेई रहियो आहे। भॻल पाण ॾिसी रहियो आहे। हा, हे सभु जेके चयूं तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़रीन, हिन में सभिनी में तंहिं टाइम मूर्तियूं पियल हूंदियूं जेके हिन वक़्तु न आहिनि। कंहिं माण्हू खे पैसनि जे ख़ातिर में ग़रीबत में माना विकिणी छॾियूं आहिनि तुंहिंजा माण्हू चोरी करे। जी तंहिं टाइम जे कारीगरनि जी पेंटिंग वग़ैरह ॾिसो था, जेके तंहिं टाइम में रंग थियल आहे। हिनमहिल ताईं जेको आहे उन हालत में आहे, सफ़ा ख़राबु न थी चुको आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो पाण तंहिं टाइम जा हनुमान, हे जेके हनुमाननि जा स्केच ठहियल आहिनि या ॿिया टिया ऐं ॼननि वारा। छो त हाणे ॿाहिरि हलूं, ॿाहिरि कुझु माण्हू बीठा आहिनि, कुझु माण्हू ॿुधाए रहियो आहे। हे तव्हां पाण ॾिसी सघो था, जेको ॿाहिरों जेको ग्राउंड आहे हिन जो, उन जे मथां इहो पेंटिंगूं आहिनि। हे साईं चाल उन जूं जेके हे पेंटिंगूं आहिनि, इहे अमराज इन खे तुंहिंजो इलाइक़े वाइदा आहे, उहो ॾिसे बि रहियो आहे। हा बिल्कुलु तव्हांखे असां ॾेखारियूं था। सो इहो गोड़ी मंदरु, इनशा अल्लाह तव्हांखे ईंदी वरी ॿी का शइ ॾेखारबी।